मुझो हिकिड़ो ख़्यालु रहियो आहे त शयुनि खे सम्झण लाइ कंहिं न कंहिं असांखे मॉडल जी ज़रूरत पवे थी, कंहिं न कंहिं पर्सपेक्टिव जी असांखे ज़रूरत पवे थी। मिसाल तौरु पूरी दुनिया जे अंदरि फ़िलॉसफ़ी जी शुरूआति जेकॾहिं तव्हां ॾिसो इर्तक़ाई मरहलनि में, त इंसान फ़िलॉसफ़ी जी शुरूआति कीअं कई। द क्वेश्चन्स एट दैट टाइम इंसान जेका कन्फ्रंट पियो करे, सोसाइटी, नेचर जेके हुन जे अॻियां चैलेंजिस रखे पई, उन ते इंसान सोचणु शुरू कयो त वाई इज़ दैट सो, ईअं छो आहे। अॻिते हली इंसान पंहिंजे एग्ज़िस्टेंस ते बि सवाल कयो त असीं किथां आया आहियूं। इन रेवोल्यूशन खे जिते इंसान सोचणु ऐं सम्झणु शुरू कयो, इन खे साइंस जा जेके उस्ताद आहिनि, साइंटिस्ट आहिनि, उन्हनि चयो दैट वॉज अ कॉग्निटिव रेवोल्यूशन दैट हैपेंड सम 70,000 years बैक। उन जे पुठियां उहो कुझु सबब ॿुधाइनि था ऐं उहो हज़ारनि सालनि जो हिकिड़ो प्रोसेस आहे ह्यूमन लाइफ ऐं ह्यूमन एक्टिविटी जे अंदरि। मिसाल तौरु जॾहिं इंसान 4 टंगुनि तां निकिरी 2 टंगुनि ते आयो आहे, त हुन जो कद कंपेरेटिवली वॾो थियो, उन जी विज़न जेका आहे उहा थोरी ब्रॉड थी, ऐं पोइ उहो वक़्तनि ब वक़्तनि उन जे ब्रेन ते बि हिकिड़ा इफ़ेक्ट छॾींदी वई। चवनि था त जानवर ऐं इंसान में जेको न्यूरो एनाटॉमिकल डिफरेंस आहे ऐं जंहिंजे करे ॿिया डिफरेंसिस आहिनि, उन में हिकिड़ो एरिया इन्वॉल्व आहे ब्रेन जो, जेको असांजे फ्रंट पार्ट ऑफ ब्रेन में हूंदो आहे, जंहिंखे असां पंहिंजी ज़बान में प्री फ्रंटल कार्टेक्स चवंदा आहियूं। हाणे इहो जेको प्री फ्रंटल कार्टेक्स आहे, इहो इमेजिनेशन जो ज़िम्मेदार आहे, जेका जानवर ॾाढी महदूद आहे, उहो बि सर्टेन स्पेशीज़ जे अंदरि, यानी जेके लखें स्पेशीज़ आहिनि, उन मां सिर्फ़ु इहा कैपेबिलिटी इंसान वटि मौजूदु आहे। जेकॾहिं कुझु ॿियनि स्पेशीज़ वटि मौजूदु आहे त ॾाढी लिमिटेड आहे। ह्यूमन्स कैन इमेजिन, इमेजिन जो मतिलबु आहे अॻिते जी प्लानिंग करे सघे थो। ह्यूमन कैन डिसाइड, डिसीजन वठी सघे थो उन इमेजिनेशन जी बुनियाद ते। उहो फंक्शन्स जेके आहिनि उन प्री फ्रंटल कार्टेक्स में न, जॾहिं इंसाननि जानवरनि में फ़र्क़ु ॻोल्हियो वियो त उन न्यूरो एनाटॉमिकली उन प्री फ्रंटल कार्टेक्स में ई फ़र्क़ु हुयो, जेको जानवरनि वटि न हुयो। ऐं सम्झां थो त असां जेकॾहिं कंहिं शइ खे, इवन सुसाइड असांजो मौज़ू आहे, ऐं तव्हांखे हिकिड़े मामले में करेक्ट कंदो हलां, एवरी 75 सेकेंड न आहे, एवरी 40 सेकेंड अ पर्सन डाइज़ बाय सुसाइड। सम्झणो ई आहे, जी डॉक्टर दर साहब चयो, मॉडल कहिड़ो अप्लाई कयूं। अ पर्सन कमिटेड द सुसाइड। एपरेंट द इमीडिएट रीज़न, इश्क में नाकामी। द इमीडिएट रीज़न, डोमेस्टिक वायलेंस। इमीडिएट रीज़न वॉज अंडर द इन्फ्लुएंस ऑफ एनी ड्रग, के नशे आवर शइ जे हवाले सां। इमीडिएट रीज़न असांखे खोड़ सारा मिली वेंदा, बट वी हैव टू सी द प्रोसेस। जीअं उर्दू में वो चवंदा आहिनि न, हाथ से अचानक नहीं होती है, वक्त करता है परवरिश बरसों, हाथ से अचानक नहीं होते। सो ये जो हादसो थिए थो, सुसाइड इज द कल्मिनेटिंग पॉइंट ऑफ अ पर्सन। ही इज और शी इज डाइंग बाय सुसाइड। पंहिंजी ज़िंदगी जे ख़तमु करण जे फ़ैसिले ते इंसान अची वियो आहे। सो इट कैन, आई थिंक इट कैन नेवर बी अ सडन। हाणे छा थो थिए, जेको मॉडल आहे जिते असीं शयुनि खे सम्झण जी कोशिशि कयूं था, दैट इज़ बायोलॉजिकल, दैट इज़ साइकोलॉजिकल एंड दैट इज़ सोशल। वी सिंपली कॉल इट अ बायो साइको सोशल मॉडल। बायोलॉजिकली तव्हां जे अंदरि केमिकल जी तब्दीली हूंदी, वेदर यू कैन मेयर इट और नॉट, आई डोंट नो। बायोलॉजिकली यू आर डिटरमाइंड, तव्हांजी फैमिली हिस्ट्री हूंदी, फैमिली में कंहिं सुसाइड कई हूंदी, तव्हां में चेंजिस अचणु शुरू थी वियूं तव्हांजी कॉग्निशन्स जे अंदरि। मिसाल तौरु तव्हांजी कॉग्निशन ठहे थी, मिसाल तव्हां हाउ डू यू इंटरेक्ट विथ योर एनवायरमेंट। यू इंटरेक्ट विथ योर एनवायरमेंट, पंहिंजे कॉग्निशन्स जे ज़रिए तव्हां इंटरेक्ट कयो था। को प्रॉब्लम अचे थो, उन ॾांहुं तव्हांजो रवैयो कहिड़ो आहे। दुनिया में जेके प्रॉब्लम्स थियनि था, उन ॾांहुं तव्हांजो रवैयो कहिड़ो आहे। तव्हां पंहिंजे अंदरि में जॾहिं प्रॉब्लम्स थियनि था, उन ॾांहुं तव्हांजो रवैयो थियो आहे कहिड़ो आहे। यानी असां इंटरेक्ट कंदा आहियूं पाण, दुनिया, एनवायरमेंट, योर फ्यूचर। इन चइनि शयुनि जे इंटरेक्शन्स मां
असांजी हिकिड़ी फ़हम ऐं फ़रासत डेवलप थींदी आहे जंहिंखे असां कॉग्निशन्स चवंदा आहियूं ऐं हिते डिस्टॉर्शन्स बि डेवलप थींदा आहिनि। मिसाल तौरु माण्हू पंहिंजे पाण खे सम्झे त आउं नाकाम आहियां, इहो डिस्टॉर्शन आहे। इफ अ पर्सन थिंक्स दैट हू नाकाम आहे त हुनजी जेको बिहेवियर आहे टुवर्ड्स द वर्ल्ड, टुवर्ड्स द थिंग्स, टुवर्ड्स हिज टारगेट्स, टुवर्ड्स हिज कैरियर, उहो कहिड़ो हूंदो। डेफिनेटली यू कैन डिटरमाइन द बिहेवियर of that distortion that is in his mind due to any reason in his mind. Maybe a family history, maybe he is biologically having low serotonin in the mind. ये biologically माण्हू डिटरमाइन थियल आहे। जेनेटिकली मिसाल 43% हेरिडिबिलिटी आहे सुसाइड जी, जेनेटिकली जेकरे डिटरमाइन आहे। को जीन न मिलियो आहे असांखे स्पेसिफिक को तो चइजे त हिन जीन जे करे माण्हू सुसाइड थो करे। बट वॉट हैपन्स, दिस इज़ द प्रोसेस। माण्हू डिप्रेशन में विझो, सभिनी खां वधीक जेका सुसाइड आहे उहा डिप्रेसिव डिसऑर्डर जे करे आहे। ॿिया डिसऑर्डर्स में बि माण्हू सुसाइड कंदा आहिनि। मिसाल त हुन में कीअं ख़बर पवंदी, तव्हां जेको दोस्त आहे, तव्हां जेको फैमिली मेंबर आहे, हाउ विल यू नोटिस? ही वार्निंग साइंस जेको तव्हां मूंखे चयो, सो जेकॾहिं को ऑडियंस मां ॿुधाइणु चाहे ॿुधाए सघे थो, त आई कैन टेल यू कहिड़ा वार्निंग साइंस हूंदा आहिनि। इफ एनीबडी आउट ऑफ यू कैन टेल। उन जो वर्बेटम नोट कयो, उहो जुमला जेके ॻाल्हाए थो, जेके रेड फ्लैग फ्रेज़िस चइबो आहे। मतिलबु वार्निंग साइंस इहे आहिनि त हुन हिकिड़ो त आइसोलेट थियणु शुरू थींदो, विड्रॉ कंदो ऐं पंहिंजे पाण खे बर्डन सम्झंदो। जेके रूटीन एक्टिविटीज़ आहिनि जिन में हू हुयो, कनेक्टेड हुयो, माण्हुनि सां मिलंदो जुलंदो हुयो, मज़ो वठंदो हुयो, उहे सभु शयूं उन जी लाइफ मां आस्ते आस्ते डिस्टेंस थियणु शुरू थी वेंदियूं। ऐं उनजो जेको लफ़्ज़ हूंदा, उनजा जेके फ्रेज़ हूंदा, जेके मूं चयो रेड फ्लैग फ्रेज़ आहिनि, उहे फ्रेज़ इहे हूंदा त हाणे कंहिं कम जी न आहे ज़िंदगी, लाइक बिल्कुलु आउं ज़िंदगी मां बेज़ार थी चुको आहियां, मूं वटि हाणे को रस्तो बचण जो कोन्हे, इन खां बहितर हो त आउं ज़िंदा ई न हुजां हा, आउं माण्हुनि ते बर्डन आहियां। दीज़ आर सर्टेन रेड फ्लैग फ्रेज़िस दैट अ पर्सन हैज़।